नाजरीन, इंडस पब्लिक सोशल फोरम नवाबशाह पारा सरदार अब्दुल सत्तार कीरियो के हुक्म तहत एकता सकाफती कीरिया हाउस नवाबशाह का ताल के सदर निसार अहमद कीरियो, सिंध कीरिया इत्तेहाद जो फ़कीर ग़ुलाम कादिर कीरियो, ज़िले सदर अब्दुल रशीद कीरियो, वसीम मला, सग़ीर कीरियो, फ़हद कीरियो, अमीर अली कीरियो, मीर नादिर कीरियो, साहिब मला ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। जेका मुख्तलिफ़ चौकन खां थींदे प्रेस क्लब नवाबशाह ते पहुती। उन मौके ते इंडस नौजवाननि पारां सकाफ़ती वेस पाए क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं। सुगड़ कचेरी ऐं सूफ़ी राग रंग जी महफ़िल थी गुज़री, जंहिं ते सकरन जे इंडस अॻुवान हुसैन बख्श कीरियो, नवीद वली कीरियो, मोहम्मद बच्चल कीरियो कई। वधीक तफ़सील सुना SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान। अॼु असांजी जागरण रैली आहे ऐं 25 तारीख़ ते इंशाअल्लाह पूरे दुनिया जे अंदरि सिंधी क़ौम जो मिसाल ॾींदासीं, उन्हनि जे लड़े जो ताज़ीम रखूं था। इंडस पब्लिक सोशल फोरम सरदार अब्दुल सत्तार कीरियो साहब जे हुकुम तहत ऐं ताल के नवाबशाह जे तरफ़ां शानदार रैली